जनवरी में स्वांजरे गुलन जी भाॼी ठाही हुई मां। मूंखे ख़बर आहे असां मार्च में आहियूं, बट इट्स ओके, थिंग्स टेक टाइम एंड ऑल्सो कोविड जे करे थोरो टीम जी सिचुएशन बि हिलियल आहे। अॼु मूंखे तव्हां सां स्वांजरे जे गुलनि जी भाॼी मां कीअं ठाही, भाॼी भाॼी भ कीअं ठाही उहो तव्हां सां डिस्कस करणो आहे। पहिरियों त स्वांजरे जा गुल इहा पोस्ट मां ॾिठी अलका दी जे सिंधी रसोई इंस्टाग्राम ते, इफ आई एम नॉट मिस्टेकन। उन खां पोइ मां आई वाज लाइक मूंखे बि खपनि। पोइ मां मम्मी सां डिस्कस कयो एंड मम्मी चई हाँ असां त इहा ठाहींदा हुआसीं। एंड उन सीज़न में मिले पई, विंटर सीज़न पई हले, थधियुनि जो मौसम पियो हले। मां वधीक सिंधी ॻाल्हाइण जी कोशिशि थी कयां ऐं फुल सिंधी, इंग्लिश अखर न। त गुल घुराई मम्मीअ ऐं मम्मी मूंखे पहिरियों ई वॉर्निंग ॾिनी हुई कि इहा भाॼी ठाहिण में जान निकिरी वेंदी। पहिरियों त सोइण में गुलनि खे ऐं उन खां पोइ भाॼी ठाहिण में। आई वाज लाइक कंदमि मां, फाइन, मूंखे करणी आहे। त मुंहिंजे सदोरनि हिते असां स्टूडियो में सॼो ॾींहुं खणी वेठा हुआसीं, गुल सोयूं पिया। भाईशा ऐं महक केॾा मस्तु तरीक़े सां गुल सोयूं, सदोरियूं, गॉड ब्लेस देम। एंड उहा बि फुटेज सां विझंदासीं। एंड महक सोए पई, भाईशा सोए पई ऐं मां वेठी अलॻि अलॻि एक्सपेरिमेंट्स पे कयां कैमरा ते, टाइम फ्रेम वीडियोज़ हे उहे सभु तव्हां सां शेयर कंदासीं। सोइण में ई आई थिंक 3-4 कलाक लॻी विया। एॾा नंढा नंढा गुल। स्वांजरे गुलनि खे इंग्लिश में मोरिंगा फ्लावर्स चइबा आहिनि। उहे जेके सिंगियूं थींदियूं आहिनि, सायूं ड्रमस्टिक्स, फोटो विझंदासीं तव्हां, उनजे वणनि जा गुल हूंदा आहिनि इहे। एंड मूंखे ख़बर न हुई कि मोरिंगा खे स्वांजरो चइबो आहे, बिकॉज़ मां हेल्थ फ्रीक आहियां। मां जाम हेल्थ ते पढ़ंदी आहियां ऐं जाम घर में हेल्दी पाण ठाहींदी रहंदी आहियां। आई वाज लाइक ओ माई गॉड, मोरिंगा त मां एॾो पढ़ियो आहे ऐं मूंखे ख़बर आहे मोरिंगा पाउडर ग्रीन कलर थींदो आहे। त अचानक ईअं बती परी कि ओ ऑलरेडी इंडिया में इहो सभु हूंदो हुयो, मोरिंगा वेस्टर्न कॉन्सेप्ट न आहे। आई वाज वेरी हैप्पी। एंड त स्वांजरे गुलनि खे पहिरियों घुरायो, सोयो, गुलनि जी भाॼी, इहो सोचे करे आई वाज सो एक्साइटेड। त सोयो, उन खां पोइ नेक्स्ट डे ते जॾहिं मां भाॼी ठाही, पहिरियों त मां अलॻि अलॻि वेबसाइट्स तां अलॻि अलॻि रेसिपीज़ पढ़ियूं, मम्मी खां पुछियो, मम्मी जूं आखाणियूं। एंड उन खां पोइ मां फाइनली ठाहिणु चालू कयो, मैदान ते घिरियमि। त स्वांजरे गुलनि खे मां पीअण जे पाणीअ में पहिरियों टकायोमानि, बॉइल कयोमानि। चवंदा आहिनि कि उन्हनि में कड़वाहट हूंदी आहे, मूंखे ख़बर न आहे, मां रुखो टेस्ट न करे ॾिठो गुल। त मां लूण वारे पाणी में बॉइल कयोमानि, वरी पोइ थधे पाणी में कढी रखियोमानि, वरी पोइ सेकेंड टाइम लूण वारे पाणी में बॉइल कयोमानि, थधे पाणी में विधोमानि, वरी थर्ड टाइम कयो बिकॉज़ मूंखे ईअं हुयो कि सॼी मिटी निकिरे एंड अगरि कोयड़ा आहिनि त कोयड़ा निकिरे जेतिरो थी सघे। त आई थिंक 2 या 3, आई थिंक 3, बट आई थिंक 2, आई एम कंफ्यूज़्ड। 2 महीना अॻु जी ॻाल्हि आहे, मूंखे यादि न आहे मां 2 दफ़ा गरम पाणी में टकायोमानि कि 3 दफ़ा, बट आई थिंक 2 त सभिनी हंधि लिखियलु हुयो। उन खां पोइ नॉर्मल सचे घीअ में मां भाॼी ठाही। 1-2 चमचो सचो घी, हिंग जीरो मां हर शइ में विझंदी आहियां। आई लव हिंग ऐं जीरो। एंड उन खां पोइ बसर, पोइ टमाटा, लूणु, ॻाढ़ा मिर्च, हैड, दाणा। एंड इहो सॼो मस्तु भुनी मां ॾही विधी, थोरा चमचा। एंड इन में पोइ ॾही विझी करे बि ॾाढो मस्तु भुनियो। पोइ गुल विधा, ढके करे रखी छॾियो चङी देरि, जेसि ताईं सॼो बसर टमाटे जो पाणी इवेपोरेट थी वञे। एंड गुलनि में बि पाणी हुयो न, थधे पाणी मां कढी करे गुल विधा। एंड फाइनली जंहिं महिल भाॼी तयारु थी वई, मां मस्तु जेके मुंहिंजा कांसा जा बासण आहिनि न, किचन क्वीन, कांसा जे बासणनि में विझी करे साओ मसाले सां डेकोरेट करे सुठा फोटो कढिया। उहे तव्हांखे हिते वीडियो में ॾिसणु मिलंदव। त इहा हुई मुंहिंजी स्वांजरे जी भाॼी। इनखे असां डोडे सां खाधो हुयो। एंड ओ माई गॉड, आई वॉज सो हैप्पी, छाकाणि त पप्पा मम्मी खे इहा भाॼी ॾाढी वणी ऐं मां पहिरियों दफ़ो ठाही हुई त मूंखे बि ॾाढी वणी। एंड जेसि ताईं मां ॿीहर सोचां ठाहिण जी, गुल वठण जी, तेसि ताईं सीज़न पूरी थी वई। एंड पर्सनली स्पीकिंग, मूंखे हेरिटेज रेसिपीज़, कल्चरल रेसिपीज़ ॾाढियूं वणंदियूं आहिनि, माना जेके असांजे पुरखनि जे ज़माननि खां हलंदियूं थियूं अचनि। त मम्मी मूंखे ॿुधाए पई सभु आखाणियूं कि मां वेठी सोईंदी हुअमि पेकनि में, एॾा कलाक लॻंदा हुया, मम्मीअ सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदी हुअमि, माना पंहिंजे मम्मी सां, त मुंहिंजी नानी सां। मूंखे न इहे आखाणियूं एंड कल्चरल फूड्स ॾाढा वणंदा आहिनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि पहिरियों दफ़ो मां लाइफ में स्वांजरे गुलनि जी भाॼी खाधी। पप्पा खे बि यादूं आहिनि, उन्हनि जा पप्पा जी वॾी भाॼाई ठाहींदी हुई इहा भाॼी।
मुंहिंजी ग्रैंड मदर फिगर आना त पप्पा उन्हनि जूं आखिणियूं पिया ॿुधाइनि एंड आई वाज सो हैप्पी त मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि मां पहिरियों दफ़ो लाइफ में स्वांजरे गुल जी भाॼी ठाही गुल ॾिठा सभु पाण कयो मूंखे पाण करणु वणंदो आहे सभु कुझु एॾा साल इंग्लैंड में रही आई आहियां न त सभु पाण करण जी आदत आहे त आई वॉज वेरी 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 हैप्पी एंड उन टाइम खां 2-2.5 महीना थी विया न उन टाइम खां मां तव्हां सां इहो शेयर थी करणु चाहियां वीडियो इहा ॻाल्हि ऐं इहो वीडियो थी ठाहिणु चाहियां बट ठीकु आहे बेटर लेट देन नेवर वी आर हियर मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां स्वांजरे गुल जी भाॼी खाधी आहे तव्हांखे ख़बर हुई केॾी ईज़ी आहे ठाहिणु बिकॉज बसर टमाटे जी ग्रेवी त असां हर शइ लाइ ठाहींदा आहियूं एंड थोरो ॾही विझूं त अॻो पोइ थिक थी वेंदी आहे त मूंखे ॿुधाइजो प्लीज़ एंड ॿियो छा ॿुधाईंदा तव्हां मूंखे जेको वणे कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे ॿुधो तव्हांजो फेवरेट कल्चरल रेसिपीज़ कहिड़ियूं मूंखे उहा ॻाल्हि ॿुधायो जेके हेरिटेज फूड्स आहिनि असांजा जेके सिंधी कम्यूनिटी जा दाल पकवान कोकी भुॻा चांवर साई भाॼी बट हिडन फूड्स लॉस्ट फूड्स जेके ऑलमोस्ट गुम थी विया आहिनि खाधा जीअं स्वांजरे जे गुलनि जी भाॼी त उहे मूंखे प्लीज़ कॉमेंट्स में ॿुधाइजो ज़रूरु ॿुधाइजो आई एम वेरी एक्साइटेड वैन इट कम्स टू आई एम अ वेरी एक्साइटेड बनी ईअं मां टपा ॾींदी रहंदी आहियां बांदरनि वांगुरु जंहिं महिल खाधे जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं मूंखे कुकिंग ॾाढी 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 वणंदी आहे त इन करे आई वॉन्ट टू नो तव्हांजूं लिकियल रेसिपीज़ कहिड़ियूं आहिनि वेज नॉन वेज फिश जेको हुजे ॿुधायो सभु ॿुधायो एंड आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कजो शेयर कजो चैनल खे सब्सक्राइब कजो घिटी पक वॼाइजो जीअं असां नओं वीडियो विझूं त तव्हांखे ख़बर पए ऐं असांखे इंस्टाग्राम ते अची करे राम राम चई वञो हाय चयो हरिओम चयो जेको वणेव चई वञो प्लीज़ असांखे इंस्टाग्राम ते फॉलो कयो सिंधी फिल्म फेस्टिवल ठीकु आहे एंड मिलूं था असां ॿिए वीडियो में तेसिताईं खोड़ 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 प्यार एंड हैप्पी ईटिंग कल्चरल फूड्स बाय